बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो तो वीचारियो में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरणी। असांजे अॼोके प्रोग्राम में करमपुर जे ॻोठ रईस अलावत जो चाचड़ रहवासी नौजवान सजाद चाचड़ दाईंदे जेटीन ऑफिस पहुतो आहे। उनजो चवणु आहे त मां यतीम आहियां, मुंहिंजो को बि वाली वारिस न आहे। मुंहिंजी पंहिंजी बिरादरी जा जेके कुझु बासर माण्हू आहिनि उहे मुंहिंजी ज़मीन ते बि क़ाबिज़ थी विया आहिनि ऐं मुंहिंजो जेको आहे ट्रैक्टर बि आहे उहो बि कब्ज़े हेठि खणी विया आहिनि। ऐं उन जो वधीक चवणु आहे त जेके मुंहिंजी बिरादरी जा बासर माण्हू आहिनि ऐं उहे मूंखे जेको आहे त मोतमार धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि ऐं कोशिश में आहिनि त हू मूंखे क़तल न करे विझनि। ऐं हू इन हवाले सां वस वारनि खे अपील करणु जेटीन ऑफिस पहुतो आहे। अचो त हुन सां ॻाल्हायूं था। अवांजो नालो छा आहे ऐं कहिड़े ॻोठ जा रहवासी आहियो ऐं अवां सां कहिड़ो मसइलो दरपेश आहे? नालो सजाद आहे, वेठल ॻोठ सलवद आहे, चाचा करमपुर जो रहवासी आहे। मुंहिंजा माइट आहिनि मूंसां नाइजाइज़ी करनि था, ज़मीन ते कब्ज़ो आहे, मूंखे मौत मार धमकी बि ॾियनि था। मां मीडिया में बि वाइदो वठां थो, ॿार जे अपील कंदो वठां थो त मां जहिड़ी बि गुज़ारिश आहे त शबीर अली खान बिजराणी खे बि कयां थो अर्ज़ु, सरदार मोहम्मद अली खान खे त मूं यतीम जो मूंखे हक़ु वापसि करायो वञे, मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो बि हटायो वञे, ट्रैक्टर बि वापसि कराए। अच्छा, उहे जवाबदार केरु आहिनि, उन्हनि जा नाला छा आहिनि ऐं अवांजी ज़मीन जेको आहे त ट्रैक्टर छो कब्ज़े हेठि कयो आहे? ज़मीन साईं इन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि त मूं यतीम आहियां, अकेलो आहियां। हो चवनि था ॾाढो आहे, उन्हनि वटि पैसो आहे, मूं ग़रीब आहियां, मां मज़दूरी कमाए मज़दूरी कंदो आहियां। हो चवनि था त तूं ॻोठ में लॾे वञ, हर शइ असांजे हवाले करे। इन जे करे सरदारनि खे बि अपील कयूं था त सरदार खे असांजी मदद करणु। वज़ीर चाचड़, ॿाहिरि चाचड़, मामून चाचड़ इहे नाइजाइज़ी करनि था, हथियार खणी मूंखे गोली था बि वठनि था, मूंखे ख़तरो बि आहे। अच्छा, जेको तव्हां सां मसइलो दरपेश आहे, अवां इन जेको आहे त मसइले जे ख़िलाफ़ किथे कंहिं माना जेको आहे त थाणे वग़ैरह ते दायो आहे या जेके वस वारा आहिनि असांजे इलाइक़े जा या SSP शिकारपुर आहे या DIG लाड़काणो आहे, तव्हां माना किथे जेको आहे त दायो आहे एहतिजाज कयो आहे? SP दरख़्वास्त लिखाए वियो, SP साहिबु अमीर अली शाह सां ॻाल्हायो नापरकोट अधु थाणे ते। उन साहिबु ॻाल्हाए करे मूंखे उन्हनि खे घुराए करे मूंखे चई तुंहिंजो मसइलो हल कंदा सरदार साहिबु वटि, पर उहो बि नथा करनि मसइलो हल। मां सां अञा विढ़नि था, मूंखे चवनि था त तूं ज़मीन में लॾे वञ, तूं न फिराद असांखे कंदो त न इहो कंदो, न त तोखे मारींदासीं। बाक़ी इन जे मीडिया में बि वियो आहियां, मीडिया में फिजिकल कलर धरणो आयो आहियां, वञी हुते मां जल्दी मां आहियां, मूंसां मदद कई वञे। नौजवान जेको सजाद चाचड़ आहे उहो ॻोठ रईस अलावत जो रहवासी आहे। उनजो चवणु आहे त मुंहिंजी बिरादरी जा बासर जेके आहिनि वाहिद चाचड़, वज़ीर चाचड़ ऐं ॿिया मुंहिंजी ज़मीन ते बि क़ाबिज़ थी विया आहिनि ऐं मुंहिंजो ट्रैक्टर बि फबाए वेठा आहिनि ऐं उन खां अलावा जेका मूंखे मोतमार धमकियूं ॾियनि था ऐं कोशिश में आहिनि त उहो मूंखे जेको आहे त वजो वठी रहिया आहिनि क़तल करण जो। हुन नौजवान जो वधीक चवणु हो त मां यतीम आहियां, अकेलो आहियां, मुंहिंजो को बि वाली वारिस न आहे। हुन अपील कई DIG लाड़काणे खां, SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा खां, सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजराणी खां, सरदार मीर महबूब अली खान बिजराणी खां अपील कई त मुंहिंजे मसइले जो नोटिस वठी मूंखे